दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद एक प्रोग्राम में वेठा हुआसीं तो हिकिड़े साथी तारीफ़ कंदे कंदे हिकिड़े खां पुछो त अदा तूं छा कंदो आहीं? हुन चयो त शैतानगिरी कंदो आहियां। हुन पुछियो त कहिड़ी वजह ॿुधाए? आउं बि उते वेठो हुउसि। हुन चयो त जीअं हाथी जो बचो पकिड़े अचे झंग मां, बाग़नि वारा जेके हुनखे पालींदा आहिनि उहे अचे जॾहिं पकिड़े ईंदा आहिनि त उनखे झंग में ज़ंजीर हणी ॿधी छॾींदा आहिनि। उहो बचो हुनखे छिकणु शुरू कंदो आहे ज़ंजीर खे, पर ज़ंजीर मज़बूत हूंदो आहे, हुन में ताक़त न हूंदी आहे। उहो इलाही टाइम गुज़रण खां पोइ ते उहो जॾहिं ज़ंजीर सफ़ा कटिजी वेंदो आहे, उहो हाथी वॾो ताक़तवर थी वेंदो आहे, अहिड़ा 10 ज़ंजीर छिनी छॾे, पर शाम जो मोटी अचे उन जॻह ते पाण बीहंदो आहे त ज़ंजीर हणो। जीअं असां वञी उन हाथीअ खे पोयां घुतूं हणंदा आहियूं त छिके ॾियो ज़ंजीर पुराणो थी वियो आहे, तूं ताक़तवर आहीं। इहा शैतानगिरी कंदा आहियूं। ताक़त जो सरचश्मो अवाम आहे, इहा त रुॻो ॻाल्हि ई न। कास्त्रो चवंदो जॾहिं माण्हू विढ़णु चाहिनि त हथनि सां टेंकियूं हूंदियूं करे छॾनि, पथरनि सां जहाज़ किराइनि, पर विढ़ंदा कीअं? जॾहिं मुतहिद थींदा न माण्हू, जॾहिं तब्दीली करणु चाहिनि, तब्दीली हक़ीक़ी चाहिनि, जॾहिं पाण हिकु हिकु माण्हू हिकु हिकु तरीक़े सां हुननि अलॻि अलॻि हिक ॿिए खां करे छॾियो आहे। एशिया जा माण्हू आहियूं असां, पाकिस्तानी आहियूं असां, सिंधी आहियूं असां, चांडिया आहियूं, मुगेरी आहियूं, शेख आहियूं, दल आहियूं, ज़ातियुनि में विरहाया आहियूं, वरी उन्हनि खां पोइ पाड़नि में विरहाया आहियूं, वरी उन खां पोइ अञा पाड़नि में विरहाया आहियूं, वरी मज़हबनि में तूं शीयो आहीं, मां सिन्नी आहियां, मां वहाबी आहियां, मां सूफ़ी आहियां, या ॿिए कंहिं तरीक़े सां इन्हनि में विरहायल आहियूं। वरी अञा तूं GS जो आहीं, तूं नवाज़ लीग जो आहीं, तूं PTI जो आहीं, तूं तहरीक इंसाफ़ जो आहीं, तूं SST जो आहीं, या फलाणी तंज़ीम जो आहीं, इन करे तोसां ॻाल्हाइणु ॿोलाइणु ॿिया टे मामला, वरी इहो हिते विरहायल आहियूं। हिकु माण्हू हज़ारनि तरीक़नि सां हिन समाज में पाण हिन सभिनि माण्हुनि सां गॾु हूंदे बि विरहायल आहे, अकेलो अलॻि आहे। इन्हनि माण्हुनि खे गॾु करे या गॾु करण वारी ॻाल्हि करणु या इन ते अमल करणु, इहो जीअं असां कमु कंदा आहियूं, जंहिंखे सवली सिंधी में असांखे लक़ब मिलियल आहे शैतानगिरी कंदा आहिनि। माण्हुनि खे नफ़रत ॾींदा आहिनि, माण्हुनि खे विढ़ाइण या माण्हुनि खे कंहिं ॿिए तरीक़े सां गॾु करण जी कोशिशि कंदा आहिनि, या माण्हुनि जे बदिरां ॻाल्हाईंदा आहिनि। वक़्त जा जेके मालिक आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु जेको ॻाल्हाईंदो त उहो त शैतानगिरी कंदो न। छो जो असीं इंसान आहियूं। इहे सभु सवाल खणी जॾहिं पंहिंजो पाण में गॾु जीऊं था हिन समाज में, त पोइ नफ़रत सां छो? त पोइ तबिकनि फ़िरकनि में विरहाइण सां छो? रहूं बि गॾु था, शादियूं गमियूं। हिकिड़ो मूंखे मुआज़ चवंदो त दोस्त आहे मुंहिंजो, गुलशन अज़ीज़ आहे, उहो मूंखे चवंदो त असां कॾहिं चयो आहे जेके धरती जा धणी आहियूं असां तव्हां सां गॾु सिंधी, असां कॾहिं चयो आहे त अलॻि सूबो ठाहे ॾियो। असां त अहिड़ी हिन धरती खे मां सम्झंदा आहियूं जीअं तव्हां सिंधी माण्हू सम्झंदा आहियो। मूं चयोमांसि हे जो चवंदा हिकिड़ो उथी अचे निकिरी चए थो त असांखे सूबो खपे, तव्हांजो पीउ बि ॾींदो, ऐं ॿिया टिया नफ़रत अंगेज़ ॻाल्हियूं कंदा। मूंखे चई दहशतगर्द तव्हां वटि कोन्हनि छा? चोर तव्हां वटि कोन्हनि छा? सभिनी क़ौमुनि हूंदा आहिनि, जाते काथे हूंदा आहिनि। इहे त उन्हनि जा पालियल आहिनि, इन में असांजो कहिड़ो ॾोह आहे? सिंधी ॻाल्हाईंदा आहियूं, असांजे घरनि में रवायतूं सिंधियुनि वारियूं हूंदियूं आहिनि। हिकिड़े पासे खां त इहो सुवालु सही हो, पर ॿिए पासे वारो जेका शैतानगिरी थिए पई, इएं जेके असांजे तबिकनि में फ़िरकनि में ज़ातियुनि जे नाले ते या केतिरनि बि तरीक़नि सां विरहायल आहियूं, भल हुजूं। इहो विरहायल हूंदे बि असां बसनि में गॾु सफ़रु कंदा आहियूं, मेड़ाकनि, ईदुनि, शादियुनि, गमियुनि में, प्रोग्रामनि में, पार्कनि में गॾु वेहंदा आहियूं। जॾहिं गॾु वेहूं था इहे सभु शयूं हूंदे बि, त पोइ सियासी बि इन सवालनि ते गॾु छो नथा वेहूं? हीअ ॻाल्हि रुॻो सिंधी माण्हुनि लाइ न, सॼी दुनिया लाइ आहे। असीं इंसान आहियूं। हीअ धरती असां इंसाननि खां पहिरीं हुई, इहा गारंटी आहे इंसान न हूंदा धरती हूंदी। इन करे हिन धरतीअ ते जेका कूड़ी अन आहे उहा छो? इज़त मिले त सभिनि इंसाननि खे हिकु जहिड़ी, ज़िलत मिले त सभिनि इंसाननि खे हिकु जहिड़ी, मोतबर हुजनि त सभु, ग़रीब हुजनि त सभु। सोवियत यूनियन में सुर्खी जेका ईंदी माना उन रियासत जे तरफ़ां सभिनि माण्हुनि लाइ मुफ़्त में, उहा हिकु कलर जी ईंदी, ॻाढ़े जी। एतिराज़ कयो, इतिजा थियो उन दौर में, कावड़ लेनिन जे दौर में, त इहा सुर्खी माइनि चयो त रुॻो ॻाढ़े कलर जी कावड़ तव्हांखे वणे थी त असांखे बि वणे, लाज़िम आहे। ईअं तव्हांखे बटल वणंदा त असांखे वणनि। कावड़ चयो दुनिया जे 3 मुल्कनि सां जहिड़ो पियो थो हले, वॾनि सां, इन्हनि खां आज़ादु थियूं त पोइ तव्हांजी पसंदि ते ठाहींदा, तूं फ़िलहालु इन ते कमु हलाए छो जो मुफ़्त में थी मिलेव।
जेके बि इज़त या ज़िलत जा मामला हुजनि उहे सभिनि जा हिकु जहिड़ा हुजनि न। जेको जेतिरो कमु करे थो हुन धरती ते पोरियो आहे उनजो। बाक़ी तूं घटि आहीं, मां मोतबर आहियां, तूं इंसानी न आहीं, मां अज़ीम आहियां, पैदाशी तरह त सभु हिकु जहिड़ा आहियूं, मरण खां पोइ बि सभु हिकु जहिड़ा आहियूं। मोतबराई बाक़ी छा में आहे? मोतबराई कूड़ी अना में आहे। टे माण्हू कहिड़े बि माण्हू खे चवनि वाह जो तूं आहे, वाह जो तूं माण्हू आहे, कम तुंहिंजा, फैसला तुंहिंजा, ॻाल्हियूं तुंहिंजियूं केरु न करे सघे अहिड़ा। निज़ाम खे कुलो तूं ॾेई बीठो आहे, सलाम आहे तोखे। इहो माण्हू गारंटी आहे त ख़राबु थींदो, इहो माण्हू गारंटी आहे त हली अॻिते नुक़सानु कंदो। दुनिया जे अज़ीम कम करण वारनि खे तारीफ़ जी ज़रूरत न, उन कम जी ज़रूरत हूंदी आहे त हिन समाज जे इंसान लाइ भलो करे ॾेखारियो। उन खां पुछाई त उन आख़िरी ॻाल्हि जो निचूड़ आहे त इहा शैतानगिरी इहा आहे त माण्हुनि खे मुतहिदा करियो। चई हा, माण्हुनि खे पंहिंजी ताक़त जो अहसासु ॾियारायो त तव्हां में एतिरी वॾी ताक़त आहे। हे निज़ाम जो जेको ॾाको मटियल आहे मुइशत जे मामले ते, हिकिड़नि वटि ढेर घर भरिया पिया आहिनि पैसनि जा, ॿियनि वटि अन्न खाइण का बि कोन्हे। इन निज़ाम खे सिधो करे काग़ज़ कढण जी ज़रूरत आहे। हिन समाज में हीअ धरती जन्नत आहे, हिन में धरतीअ ते इंसान जन्नत वांगुरु रही सघनि था। कानून हुजे त केरु कंहिंजो दर न खड़काईंदो त न खड़काईंदो। हमरा आख़िर में उन खां सवाल कंदे चयो त तूं इहा ॻाल्हि थो करीं त सभु निज़ाम रियासत हलाए, माण्हुनि जी ज़ाती मिल्कियत का बि न हुजे। हुन चयो त जेकॾहिं रियासत हूंदी त पोइ त निज़ाम ईअं हूंदो न जीअं हाणे आहे। चई पोइ भाई सिस्टम कीअं हलंदो? चई ईअं ई मुख़्तियार करूं जीअं तपेदार। इहो निज़ाम ईअं हूंदो, इहो ई न सिस्टम खे हलाईंदो। हड़ इंसान महिनत जीअं कनि था ईअं ई कंदा, ईअं ई जीअं रहनि था ईअं ई रहंदा। जेका आज़ादी हूंदी हड़नि लाइ हिकु जहिड़ी हूंदी, जेको खाधो हूंदो हड़नि लाइ हिकु जहिड़ो हूंदो, मुफ़्त हूंदो। धरती इंसाननि जी आहे न, धरती आहे सभिनि ज़ख़ीरनि ते, सभ जो सभिनि इंसाननि जो बराबरि जो हक़ु आहे। को मोतबर, को वॾो ॾाढो कोन्हे को। इहो निज़ाम, इहे आफ़ाक़ी किताबनि जो, इन्हनि जो सभिनि जो इहो ई निचूड़ आहे। इन करे हिन माण्हुनि खे गॾु करणु हिन अहिड़े समाज में शैतानगिरी, गुनाह, नफ़रत ऐं गद्दारी वारो कमु आहे। जेको बि करे थो उन मथां इहे तुमतूं वक़्त जे हुक्मराननि जूं लॻल हूंदियूं आहिनि।